सिंध जे बेटन ते कब्ज़े खिलाफ़ सिंध एक्शन कमेटी जे सॾ ते सिंध जे ॿियनि शहरनि जीअं लाड़काने में भी एहतजाजी रैली कढी सख़्त एहतजाज कयो वियो, जंहिंमें मुख़्तलिफ़ क़ौम परस्त पार्टियुनि जे अॻवाननि ऐं कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। उन मौके ते मुख़्तलिफ़ क़ौम परस्त पार्टियुनि जे अॻवाननि ॻाल्हाईंदे चयो त मुल्क के अंदर गवर्नेंस लॉ के मुताबिक यो मंसूबो गैर कानूनी है जो वफाक करे। जॾहिं मुल्क की मरकजी सरकार पाकिस्तान जी मुल्क जो वजीर आजम लाकानूनी जो परवानो जारी करे, सदर लाकानूनी जो परवानो जारी करे, तो सिंध के मानुन के सिंध टीवी के तवस्सुर से उहा टीवी चैनल आ जैं बेटन की खबर के पैरों ब्रेक कयो। जॾहिं डेवलपमेंट थींदी आहे त मक़ामी माण्हुनि सां सलाह मशवरो थींदो आहे। हिते डेवलपमेंट नथी थिए, हिते कब्ज़ो थो थिए, हिते वाला नथी थिए। वाक के ऐं सिंध हुकूमत के ख़ासि करे ॿुधाइण था चाहियूं त जेका उन्हनि एनओसी ॾिनी आहे, जेको भंडार ऐं ढिंगी असांजा बेट आहिनि कराची में, उन्हनि ते जेको हिननि एनओसी ॾिनी आहे वफ़ाक जो सदर इहो ऑर्डिनेंस आंदो आहे, हिनखे असां मुकमल तौर रद्द था कयूं। सिंध के हिस्सा करे ऐं असां को कटे कसे असांजी क़ौम खे हिकिड़ो बंगालिन जियां धार ऐं असांखे परेशान करणु घुरनि था ऐं वधीक गुलाम करणु घुरनि था। सिंध के टुकरनि में विराइण थी चाहे, कॾहिं वफ़ाक जे हवाले करण थी चाहे, कॾहिं सिंध खे वंटू था कनि, असां इहो कॾहिं बि बर्दाश्त न कंदासीं। फौरी तौर ते सिंध जे बेटनि जे हवाले सां जारी कयल गैर आइनी सदाती ऑर्डिनेंस वापसि वरितो वञे। कैमरा टीम मुनवर भुट्टो ऐं जावेद जंजूटा सां गॾु अली गुरामाणी, सिंध टीवी न्यूज़, लाड़काणो।